त इन आयत में अल्लाह ताला ॿिनि मिसालनि खे ज़िक्र फरमायो आहे। त हिकिड़ो उहो मिसाल आहे जो मसल फ़रीक़ैन कल-अअमा वल-असम। त अल्लाह ताला फरमाए थो त ॿियनि टोलनि जो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो अंधे जो मिसाल ऐं हिकिड़े ॿोड़े जो मिसाल ऐं ॿिए नंबर ते वल बसीर वसमी यानी ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ जो मिसाल आहे। त हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके अंधा आहिनि ऐं अखियुनि सां ॾिसी नथा सघनि, कननि सां ॿुधी नथा सघनि, ऐं ॿिया माण्हू उहे आहिनि जेके ॾिसंदड़ बि आहिनि ऐं ॿुधंदड़ बि आहिनि। छा इहे ॿई माण्हू बराबरि थी सघनि था? यानी इहे ॿई मिसाल बराबरि नथा थी सघनि। त जेके माण्हू काफ़िर आहिनि उनजो मिसाल बि अंधनि ऐं ॿोड़नि वारी ॻाल्हि आहे, ऐं जेके माण्हू मुस्लमान आहिनि ऐं ईमान वारा आहिनि उनजो मिसाल ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ वारी ॻाल्हि आहे। त जहिड़े तरीक़े सां अंधो ऐं ॿोड़ो बराबरि नथा थी सघनि, अंधो ॿोड़ो ऐं उनजे मुक़ाबले में ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ बराबरि नथा थी सघनि, अहिड़े तरीक़े सां मुस्लमान ऐं काफ़िर बि बराबरि नथा थी सघनि। अहिड़े तरीक़े सां ईमान वारो बि ऐं बातिल वारो बि बराबरि नथा थी सघनि। अफ़ला तज़क्करून, छा तव्हां इन ॻाल्हि खे नसीहत नथा वठो? त अॻिते अल्लाह ताला वाक़िया जो ज़िक्र फरमायो आहे जंहिंजे अंदरि हज़रत नूह अलैहिस्सलाम जो वाक़ियो बि आहे, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जो वाक़ियो बि आहे, ऐं हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम जो, ऐं इन खां अलावा हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जो बि वाक़ियो ज़िक्र फरमायो आहे। ऐं इन में अल्लाह ताला इन मिसाल खे वाज़े करे फरमायो आहे त जेके माण्हू ईमान वारा आहिनि उहे काफ़िरनि जे बराबरि नथा थी सघनि, ऐं जेके माण्हू नबी ऐं हिकिड़े अल्लाह ताला खे मञण वारा आहिनि उहे माण्हू बुतनि वारे मञण वारे जे ऐं मुशरिकनि जे बराबरि नथा थी सघनि। त इन वाक़ियात में अल्लाह ताला ईमान वारनि जी कामयाबी जो नतीजो बि ज़िक्र फरमायो आहे, ऐं जेके काफ़िर आहिनि उन्हनि जो नतीजो यानी उन्हनि जो हलाकत जो बि ज़िक्र फरमायो आहे। वलक़द अरसलना नूहन इला क़ौमी, त पहिरें नंबर ते हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जो वाक़ियो आहे। त अल्लाह ताला फरमाए थो त असां मोकिलियोसीं हज़रत नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजी क़ौम जी तरफ़। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो नालो हिकु तारीख़ जी किताब में लिखियलु आहे जंहिं किताब जो नालो मिफ़्ताह सआद आहे। त उन तारीख़ जी किताब में लिखियलु आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जो नालो अब्दुल गफ़ार आहे, लेकिन उहो पंहिंजे क़ौम जे मथां मुतफ़क्किर हूंदो ऐं क़ौम जी हालत खे ॾिसी करे नूह चवंदो, उनजे करे हज़रत नूह अलैहिस्सलाम जो नालो नूह पइजी वियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजी क़ौम जी तरफ़ मोकिलियो वियो। त हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे 950 साल तबलीग कई। त एतिरे अरसे में हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे तबलीग कंदा रहिया ऐं उनजे मथां महिनत कंदा रहिया। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी तबलीग जो अंदाज़ इहो त अल्लाह ताला जंहिंखे क़ुर पाक में बयानु फरमायो आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाए थो त ए अल्लाह, मां इन क़ौम खे दावत ऐं तबलीग कयमि ऐं ॾींहं जो बि राति जो बि मां उनखे सम्झायुमि। मां उनखे अकेले ऐं फ़र्दनि बि सम्झाईंदो रहियुमि ऐं उनखे इज्तिमा में अलल ऐलान ऐं ज़ाहिर ज़हूर बि उनखे मां सम्झाईंदो रहियुमि। लेकिन उनजे बावजूद बि जेके ईमान वारा हुया उहे तमामु थोरा हुया। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे मथां जे ईमान आंदो उन्हनि जो तादाद बाज़ मुफ़सिरीन लिखियो आहे त 80 हुया, बाज़ लिखियो आहे त 82 हुया, ऐं बाज़ तफ़सीरनि जे अंदरि अचे थो 84 हुया, बाज़ तफ़सीरनि में 91 ऐं बाज़ तफ़सीरनि में 94, यानी कि हज़रत नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग कई, लेकिन 100 जी तादाद बि माण्हुनि ईमान न आंदो। त जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम उनखे दावत ऐं तबलीग करण मां सम्झी विया त इहे माण्हू ईमान न आणींदा ऐं हिननि जी जेका औलाद पैदा थिए थी उहा बि उनखां वधीक ज़िद वारी पैदा थिए थी, त हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां अज़ाब जो मुतालबो कयो। त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे मथां ईमान आणण वारा 100 बि न हुया। ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम खे 4 पुट हुया, जंहिंमां हिकु कनान हुयो जंहिंजो नालो जान हुयो ऐं लक़ब उनजो कनान हुयो, उन बि ईमान न आंदो। बाक़ी जेके 3 पुट हुया हाम, साम ऐं याफ़िस, उन्हनि ईमान आंदो हुयो। ऐं अॻिते जेको नस्ल उन क़ौम जो हलियो उहो उन्हनि 3 पुटनि मां हलियो आहे। त अल्लाह पाक फरमाए थो इन्नी लकुम नज़ीर मुबीन। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त मां तव्हांजे लाइ पधिरो ॾियारींदड़ आहियां। अल्लाह तअबुदू इल्लल्लाह, तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी इबादत कयो। अल्लाह ताला पंहिंजी इबादत में, सजदे में, तवाफ़ में ऐं दुआ में अकेलो आहे। अल्लाह ताला नज़र ऐं न्याज़ में, सदक़े ऐं ख़ैरात में अकेलो आहे। लिहाज़ा तव्हां जेके पंहिंजे हथ सां बुत ठाहिया आहिनि जंहिंजा नाला वद, सवा, यगूस ऐं यऊक ऐं नसर आहिनि, इन बुतनि खे छॾे करे इन बुतनि खे टोड़े करे तव्हां सिर्फ़ु हिकु अल्लाह ताला जी इबादत कयो। इन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन अलीम, बेशक मां तव्हांजे मथां दर्दनाक ॾींहं जे अज़ाब जो ख़ौफ़ कयां थो। त जंहिं बि क़ौम पंहिंजे नबी जी ॻाल्हि खे तस्लीम न कयो ऐं जंहिं बि क़ौम शिरक खे न छॾियो उहा क़ौम तबाह थी आहे, बर्बाद थी आहे।
त मां तव्हांजे मथां बि इन हलाकत जे ॾींहं जो ख़ौफ़ थो कयां। फ़क़ाल मलाउल्लज़ीन कफ़रू मिन क़ौमी, त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे अंदरि जेके माण्हू सरदार हुया ऐं भोतार अमीर क़िस्म जा माण्हू हुया, उन्हनि हज़रत नूह अलैहिस्सलाम जे मथां एतिराज़ु कया त मा नराक इल्ला बशर मिसलना। उन्हनि पहिरें क़िस्म जो एतिराज़ु इहो कयो त ए नूह, असां तोखे पाण जहिड़ो इंसानु ॾिसूं था, तूं त असां वारी कार बशर आहीं, तूं त असां वारी कार इंसानु आहे। जेकॾहिं तूं नबी हुजे हा त फ़रिश्तो हुजे हा, नबी हुजे हा त मलाइक हुजे हा, तूं त असां वारी कार इंसानु आहीं, असां वांगुरु तोखे पुट बि आहिनि ऐं तोखे घरवारी बि आहे। असां वारी कार तूं बाज़ारनि जे अंदरि घुमे बि थो, असां वारी कार खाए पीए थो। जेकॾहिं तूं नबी हुजे हा त को फ़रिश्तो हुजे हा। त हर दौर जे अंदरि जेके बि काफ़र हुया उहे नबी खे इंसानु त मञींदा हुआ, यानी बशरियत खे मञींदा हुआ, लेकिन नबूअत खे न मञींदा हुआ। उन जे करे उन क़ौम वारा हलाक थी विया। लेकिन इन दौर जा जेके मुशरिक आहिनि उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत खे त तस्लीम करनि था ऐं चवनि था त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जा नबी आहिनि, लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बशरियत जा क़ाइल न आहिनि। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बशरियत बि क़ुर पाक मां साबित आहे ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत बि क़ुर पाक मां साबित आहे। जेके काफ़र हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बशरियत जा क़ाइल हुया लेकिन नबूअत जा क़ाइल न हुया, उहे बि माण्हू जहन्नम में वेंदा। ऐं जेके माण्हू हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जा त क़ाइल आहिनि लेकिन बशरियत खे तस्लीम नथा करनि, उहे बि माण्हू इस्लाम जे दायरे खां ख़ारिज आहिनि। त उन्हनि पहिरें क़िस्म जो एतिराज़ु कयो त तूं असां वारी कार इंसानु आहे, लिहाज़ा असां तोखे नबी न मञींदासीं। ऐं ॿिए नंबर ते उन एतिराज़ु कयो त वमा नराक तबअक इल्लल्लज़ीन हुम अराज़िलुना, त जंहिं तुंहिंजी ताबेदारी कई आहे ऐं जेके तुंहिंजा फॉलोवर ऐं फैन आहिनि उहे त असां खां बि घटिया आहिनि, उहे माल दौलत में असां खां घटिया आहिनि। ऐं बादी अर्रा यानी उन्हनि सरसरी नज़र सां तुंहिंजे मथां ईमान आंदो आहे, तुंहिंजे मथां ईमान जे आण में उन्हनि कुझु बि सोचियो न आहे। उन बग़ैर सोचण जे तुंहिंजे मथां ईमान आंदो आहे ऐं तुंहिंजे मथां कलमो पढ़ियो आहे, उहे असां खां हैसियत में ऐं लेवल में तमामु घटि आहिनि। उहे हिकु क़िस्म जा ग़रीब माण्हू आहिनि ऐं असांजी नज़र में उहे रज़ील क़िस्म जा माण्हू आहिनि। लिहाज़ा जेकॾहिं तुंहिंजे मथां ईमान आणण वारा जेकॾहिं अमीर हुजनि हा ऐं वॾे उहिदे जे मथां फ़ाइज़ हुजनि हा त असां सोचूं हा त तूं वाक़ई अल्लाह ताला जो सचो नबी आहीं। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त अल्लाह ताला जंहिंसां मोहबत कंदो आहे उनखे दुनिया में दौलत बि ॾींदो आहे ऐं जंहिंसां मोहबत न कंदो आहे उनखे बि दुनिया में दौलत ॾींदो आहे। लेकिन अल्लाह ताला दीन ऐं ईमान जी दौलत सिर्फ़ु उनखे ॾींदो आहे जंहिंसां अल्लाह ताला मोहबत कंदो आहे। त अल्लाह ताला जी नज़र में उन्हनि माण्हुनि जी हैसियत वधीक हूंदी आहे जंहिंखे ईमान हूंदो आहे ऐं जंहिंखे दीन जी दौलत नसीबु हूंदी आहे। ऐं दुनिया जे अंदरि जेके माण्हू सरदार हूंदा आहिनि या काफ़र हूंदा आहिनि उन्हनि जी नज़र में उन्हनि माण्हुनि जो कमाल हूंदो आहे ऐं उन्हनि जी इज़त हूंदी आहे जंहिं वटि दुनिया वॾी हुजे ऐं जंहिं वटि दौलत तमामु घणी हुजे या जंहिं वटि माल ऐं उहिदो हुजे। त उन ॿिए क़िस्म जो एतिराज़ु उन दौर जे जेका सरदार हुया उन्हनि इहो कयो त जेके तुंहिंजा फॉलोवर ऐं फैन आहिनि उहे असां खां ग़रीब आहिनि, लिहाज़ा असां हिन सां गॾु वेहणु पसंदि न कंदासीं। वमा नरा लकुम अलैना मिन फज़लिम बल नज़ुन्नुकुम काज़िबीन, त उन क़ौम जे सरदारनि चयो त असां तोखे पंहिंजे पाण खां वधीक अफ़ज़ल नथा सम्झूं, लिहाज़ा असां तोखे इहो ई गुमान कयूं त तूं वाक़ई कूड़ो आहीं। काल या क़ौम अराइतुम इन कुंतु अला बय्यिनतिन मिन रब्बी, त हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त ए क़ौम, जेकॾहिं मां अल्लाह ताला जो नबी आहियां ऐं पंहिंजे रब जे तरफ़ खां मां वाक़ई नबी आहियां, अल्लाह ताला मूंखे पंहिंजो नबी करे मोकिलियो आहे। वातानी रहमत मिन इंदी, ऐं अल्लाह ताला मूंखे पंहिंजी रहमत सां सरफ़राज़ कयो आहे। जो नबूअत अहिड़ो दर्जो आहे जो अल्लाह ताला जंहिंखे चाहींदो आहे उनखे ॾींदो आहे। जेकॾहिं माण्हू विलायत चाहे ऐं विलायत जे लाइ जेकॾहिं माण्हू महिनत करे त विलायत उनखे मिली सघे थी, लेकिन नबूअत जे लाइ महिनत जी ज़रूरत न हूंदी आहे। अल्लाह ताला नबूअत उनखे ॾींदो आहे जंहिंखे चाहींदो आहे। ऐं मूंखे अल्लाह ताला वाक़ई नबी करे मोकिलियो आहे। फ़अम्मियत अलैकुम, लेकिन तव्हां अंधा आहियो ऐं तव्हांजी अखियुनि जे मथां परदा चढ़ियल आहिनि ऐं तव्हां मुंहिंजी नबूअत खे सम्झी नथा सघो त मां हिन में छा थो करे सघां। नुल्ज़िमुकुम आहे वांतुम लहा कारिऊन, ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त छा तव्हांखे मां हिन ॻाल्हि जे मथां मजबूर कयां त तव्हां मूंखे अल्लाह ताला जो नबी छो नथा मञो, छा मां तव्हांजे मथां उहा ॻाल्हि लाज़िम कयां, हालांकि तव्हां मुंहिंजी नबूअत जो इनकार कयो था ऐं तव्हां मुंहिंजी नबूअत खे ऐं मुंहिंजे मथां ईमान आणण खे तव्हां नापसंदि सम्झो था, त अहिड़ी ॻाल्हि मां तव्हांजे मथां लाज़िम नथो करे सघां। वया क़ौम ला असअलुकुम अलैहि मालन, हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे सम्झाइनि था त ए क़ौम, मां तव्हां खां
ऐं कंहिं बि मज़दूरी जो या उजरत जो लालच जी मां तव्हां मां नथो कयां। मां अलाह ताला जो नबी आहियां। जेकॾहिं तव्हां मूंखे कूड़ो सम्झो था, जेकॾहिं मां वाक़ई कूड़ो हुजां हा त मुंहिंजो को न को मक़सदु हुजे हा, या मुंहिंजी दुनिया जो मक़सदु हुजे हा, दुनिया जी लालच वग़ैरह मक़सदु हुजे। हालांकि मां नबूअत जे मथां काई बि तव्हां खां उजरत या मज़दूरी तलब नथो कयां। त तव्हां इन ॻाल्हि मां सम्झी वञो त वाक़ई मां अलाह ताला जो नबी आहियां। इन अजरिया इल्ला अलाह, ऐं मुंहिंजी जेका बि मज़दूरी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह ताला ते आहे, ऐं मां ईमान वारनि खे तरण वारो न आहियां। अलाह ताला खां दुआ अमल करण जी तौफ़ीक़।